बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब नीसा माया आबिद अली मंगरियो पेशाहिन हिम्मत की हेडलाइंस। जैकबाबाद में फैसल मुगैरी जी मौत बाद मुगैरी जखरानी खानदान में पैदा थल वीछा ख़त्म। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल विच में पई बिन्ही धुरनि खे खीर खंड करे छॾियो। सरदारज़ादा ज़ुबैर ख़ान जखरानी पारां समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगैरी जे भाउ फैसल मुगैरी जी मौत खे क़तल करार ॾींदे क़बर कुशाई जो मुतालबो कंदे अदालत ज़रिए क़बर कुशाई कराए पोस्टमार्टम करायो, जंहिं बाद जखरानी मुगैरी ख़ानदान में इख़्तिलाफ़ चोट चढ़ियल हुआ। जन जे माठार लाइ मुगैरी बिरादरी जे चङे मुड़ुस मिठल ख़ान मुगैरी, सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं अॻूणे MNA मीर बाबल ख़ान जखरानी किरदारु अदा कंदे ॿिन्ही धुरनि में सियाल हाउस लाड़काने में मुलाक़ात बाद सरचाव कराए धुरनि खे खीर खंड करे छॾियो। सरचाव में सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी, मिठल ख़ान मुगैरी, हाजी शेर मोहम्मद मुगैरी, हाजी मोहम्मद शरीफ मुगैरी, खालिद नवाज़ जखरानी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जैकबाबाद में ठुल रोड ते मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर, माओ पुट समेत फौत, संदसि मुड़ुस ज़ख़्मी। हादसे में मुस्बात ख़ुर्शीद ऐं संदसि 7 वरनि जो पुट अब्दुल कादिर कटबार फौत, जॾहिं त अली हैदर ज़ख़्मी थी पियो, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जो शिकार कुटुंब मोटरसाइकिल ते मांझीपुर खां जैकबाबाद अची रहियो हो त हादसो पेश आयो। जागर में भैया बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, हिकु ॼणो क़तल। अली मर्दान भइयो ऐं मीर हसन भइयो जी धुरनि में हलंदड़ झेड़े दौरान मीर हसन भइयो मारिजी वियो। ॿिन्ही पासनि खां अंधाधुंध फायरिंग। सुल्तानकोट, लोडरा ऐं हमायूं थाणनि जी पुलिस पहुची फायरिंग बंदि कराई ऐं लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। गड़ियसन वेझो नंढी उमिरि जी नीगरी जी शादी कराइण वारी इतला ते पुलिस जी ॻोठ ईदन सरकी ते चढ़ाई। घोट कुंवार ऐं संदन वालिदैन गिरफ़्तार, थाणे ते मुंतक़िल। घोट संदसि भाइरनि, कुंवार जे पीउ चाचे ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी समेत 7 ॼणनि मथां केस दाख़िल, 2 ॼणा गिरफ़्तार। पुलिस मूजिबि इतला हुआ त 13 वरनि जी नीगरी सादिया धीउ ग़ुलाम मोहम्मद उर्फ पप्पू सरकी खे 2.5 लखनि में विकिरो करे शादी कराई पई वञे, जंहिं बाद कार्रवाई कई आहे। 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे सरकार पारां SI मेहर शाह जी फरियाद ते कुंवार जे पीउ ग़ुलाम मोहम्मद सरकी, चाचे ग़ुलाम अली सरकी, घोट जे भाइरनि फरमानुल्लाह, इरशाद अहमद, मुनव्वर अली, मोहम्मद अनवर सरकी समेत निकाह ख़ान मौलवी बशीर अहमद सरकी मथां केस दाख़िल करे छॾियो। सेहत खाते जे ऑल ऑफिसर जी बदिली ऐं स्टाफ नर्स लाइ इम्तिहान ॾींदड़नि खे रिश्वत एवज़ पास करण जी दावा करण वारी ऑडियो लीक थियण बाद मुअत्तल थियल स्टाफ नर्स सैयद अब्दुर्रहमान शाह खे सेक्रेटरी सेहत सियासी दबाव में ईंदे बहाल करण सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि खे बि थुॾे छॾियो। सिविल अस्पताल जैकबाबाद में मुक़ररु करण बाद असाइन टू वर्क ते मेल स्कूल ऑफ नर्सिंग जैकबाबाद में मुक़ररु करे छॾियो। वाज़े रहे त सुप्रीम कोर्ट पारां असाइन टू वर्क या डेप्यूटेशन ते मुक़ररु करण खां मना थियल आहे। जैकबाबाद में सदर पुलिस जी कार्रवाई। ॻुझे इतला ते ॻोठ गुलाब माछी में जुआ जे अड्डे ते छापो, 15 जवाबदार गिरफ़्तार, रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ताश हथ, केस दाख़िल। गिरफ़्तार थींदड़नि में मोहम्मद याकूब पठान, नूर मोहम्मद भंगर, कमरदीन लाशारी, मोहम्मद याकूब रिंद, अली हैदर बुलेदी, अल्ताफ़ रिंद, अब्दुल नबी बिरोही, सलीम बुलेदी, अली शेर बुलेदी, आसिफ रिंद, काशिफ अतर, नादिर टालानी, इम्तियाज़ दश्ती, साजिद पठान ऐं ॿिया शामिल आहिनि। जैकबाबाद में इत्तेहाद अहले सुन्नत पारां फ्रांस में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में गुस्ताखी ख़िलाफ़ दरगाह अब्दुल नबी शाह खां DC चौथा इत्तेहाद अहले सुन्नत जे अॻवाननि सैयद एजाज़ शाह, सैयद सज्जाद शाह, मुफ्ती मोहम्मद इस्माइल सिकंदरी, अब्दुल हई सूमरो, अब्दुल गफ़ार कादरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी फ्रांस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं फ्रांसीसी सदर जे पुतले खे बाहि ॾेई साड़ियो वियो। दोदापुर वेझो बलोचिस्तान पुलिस जी चढ़ाई, 2 ॼणा गिरफ़्तार। DSP मंजूशोरी ग़ुलाम सरवर गोलो वॾी पुलिस नफ़री साण करे दोदापुर भरिसां हिकु ॻोठ ते चढ़ाई करे 2 रूपोश जवाबदारनि वज़ीर सिपरा ऐं नसीबुल्ला सिपरा खे गिरफ़्तार करे खणी वई। दोदापुर पुलिस मूजिबि बलोचिस्तान पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जेके खेनि घुर्बल हुआ। शिकारपुर में तालीम खाते में जाली तरक्कियुनि ख़िलाफ़ मटास अॻवान दूल्हा दरिया ख़ान जतोई जी दरख़्वास्त ते डायरेक्टर एंटी करप्शन जांच जो हुकुम ॾेई छॾियो। असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन राबिया अब्दुर्रहमान पारां लेटर जारी। इंक्वायरी लाइ सुभाणे दरख़्वास्त गुज़ार खे तलब करे वरितो। मटास अॻवान दूल्हा दरिया ख़ान जतोई दरख़्वास्त में ॼाणायो आहे त तालीम खाते शिकारपुर पारां आर्ज़ी सीनियोरिटी लिस्ट वसीले गैर क़ानूनी तौर 60 उस्तादनि खे PhD खां HST तौर तरक्कियूं ॾेई हक़दारनि जा हक़ ग़सब कया विया आहिनि। संदसि अहिड़ी दरख़्वास्त ते डायरेक्टर एंटी करप्शन जी हिदायतुनि ते एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी आहे। शहरगी में समेजा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो, औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। मुस्तफ़ा कॉलोनी में समेजा बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार सां झेड़े जे नतीजे में डंडा लॻण सबबि 55 वरनि जी अल्लाह जवाई, ग़ुलाम अली, अहमद अली, अब्दुल रज़ाक ऐं ग़ुलाम नबी ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
जोंगल लग 11,000 केवी जी तारन मां गोट तरन बंगलानी में फैज़ बंगलानी हाजी गुलाम हुसैन लाशारी जे 6 एकड़ जे कटाई थल सारियल देरे खे बा 300 मण खां वधीक कन सड़ी रख इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। सखर में चौपाई माल जा वाड़ा मुंतकिल न करण खिलाफ एसी सखर जी कार्रवाई 8 वाड़े मालिक गिरफ्तार। असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद पुराने सखर जे मुख्तलिफ हंधन ते छापा हाणी वाड़े मालकन अली शेर लबाणो इलाही बख्श महेसर रुस्तम शेख रियाज अहमद सूमरो मोहम्मद शाबान खोकन ऐं आसिफ जोणे जो खे गिरफ्तार करे थाने ते मुंतकिल करे छॾियो। एसी मौजिब जेसिताईं वाड़ा मुंतकिल न कया वेंदा खेनि आज़ाद न कयो वेंदो। एसएचओ डहर की सदोरो लाशारी पारां कवरेज दौरान सहाफ़ी आज़म सोहरानी मथां तशद्दुद गिरफ्तार। अदरा जो वीरान इलाके में उछलाए फरार वाक़े खिलाफ सहाफ़िन ऐं शहरिन जो असद पिताफ़ी अगन शर बरकत शर साहिल काज़ी अज़ीज़ुल्लाह मलिक कंबर बूहड़ अल्लाह वसायो वीसर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। डीएसपी ऑफिस आॾो धरणो एसएचओ खे हटाइण जी घुर सहाफ़िन जे एहतजाज ते एसएचओ सदोरो लाशारी गोॾा खोड़े छॾिया। प्रेस क्लब पहुची मुतासिर सहाफ़ी आज़म सोहरानी खां मुआफ़ी वरिती। होॾां जरवार में बि भिटाई प्रेस क्लब जे सहाफ़िन मीरज़ादो बोज़दार मंजूर मशहूरी तारिक अबोल ऐं ॿियनि जी अॻवानी में एसएचओ डहर की सदोरो लाशारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे संदसि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई ऐं खेसि फौरी तौरु हटाइण जो मुतालबो कयो वियो। जोंगल में कारें तकरार तां झेड़ो हवाई फायरिंग कुहाड़ियूं लॻण सबब ॿ ॼणा रतो रत पुलिस झेड़ो बंदि कराए 3 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। बी सेक्शन थाने जी हद ॻोठ इमदाद खान पहोड़ में कारें तकरार तां पहोड़ बिरादरी जी 2 धुरिन में थियल झेड़े में नबी बख्श पहोड़ ऐं गुलाम अली पहोड़ ज़ख़्मी थी पिया। भोजपुर में ॻोठाणनि जो पंहिंजी बिरादरी जे शरपसंद माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज देरे खे बाह ॾियण जो इल्ज़ाम। गढ़ी लाड़ो वासिन अथाउल्ला ओगाही बाबन ओगाही ऐं सिराज ओगाही प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पंहिंजी बिरादरी जे शरपसंद माण्हुनि शमन ओगाही ऐं हुसैन ओगाही पंहिंजे साथियुनि सां गॾिजी 4 एकड़नि जे सारियुनि जे देरे खे बाह ॾेई $1.5 लख जो नुक़सानु पहुचायो आहे। एसएसपी खे अपील आहे त खेनि गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। पदेजी में नौजवान जो भाउ ख़िलाफ़ एहतजाज दुकान ते कब्ज़े जो इल्ज़ाम। लबे मेहरान वासी फारूक पांवर ॿारनि समेत एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस एहलकार भाउ मुरीद पांवर 3 साथियुनि समेत काह करे मुंहिंजी दुकान जो सामान ॿाहिरि उछलाए दुकान खे तालो हणी कब्ज़ो करे छॾियो आहे जेको ख़त्म कराए मूं सां इंसाफ़ कयो वञे। सैदपुर में ॻोठाणनि जो शाह हुसैन पुलिस ख़िलाफ़ एहतजाज ज़बरदस्ती घरनि में घिड़ी सामान खणी घरनि खे बाह ॾियण जो इल्ज़ाम। ॻोठ महबूब शाह वासिन हाकिम अली जागीरानी ऐं अली बख्श जागीरानी मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त शाह हुसैन पुलिस बिना कंहिं कारण असांजे घरनि ते चढ़ाई करे सोलर प्लेटूं बैटरियूं रोक रक़म ऐं क़ीमती सामान खणी असांजे घरनि खे बाह ॾेई साड़े छॾियो आहे। एसएसपी खैरपुर खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। वीरा रोड में मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां एम ज़फ़र शगर अख़्तर चांडियो बचल हिंगोरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़िन ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़तल जा पहिरां पीपल्स पार्टी बिलावल ट्रेन मार्च ॾांहुं वञी रहिया आहिनि। अज़ीज़ मेमण हिकु बेबाक सहाफ़ी हो। सच लिखण ते खेसि बेगुनाह क़तल कयो वियो। पुलिस शहीद जे मुख्य जवाबदार खे बि गिरफ़्तार न करे सघी आहे। कातिल गिरफ़्तार न थिया त अञा वधीक सख़्तु एहतजाज कंदासीं। केरला में सियासी समाजी अॻवाननि जे सॾ ते शहरिन पारां कश्मीर पुलिस जे हक़ में रैली कढी नारेबाज़ी कई वई। समाजी अॻवान गुलाम मोहम्मद जमाली शमन अली हैदरी ऐं एहसान अहमद खोसो ख़िताब कंदे चयो त अलीशा केस में कश्मीर पुलिस वहशी जवाबदार खे अंजाम ते पहुचाए मुल्क ऐं क़ौम जो ॻाढ फ़ख्र सां मथे कयो आहे। खेनि ख़राज तहसीन पेश करण लाइ निकिता आहियूं। एसएसपी अमजद शेख ऐं एसआई मोहम्मद बख्श बुल्लो असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि। टंगवाणी में अवामी तहरीक ऐं सुजाग ॿार तहरीक पारां अलीशा केस जे सहूलतकारनि खे गिरफ़्तार करण ऐं केस खे दहशतगर्दी अदालत में हलाइण लाइ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो अवामी तहरीक जे ज़रई सदर सदाम कोसो मंजूर अहमद कोसो एडवोकेट आसिफ कोसो असगर मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में कयो वियो। संदन चवण हो त अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण लाइ हुकूमत नाकाम थी वई आहे जंहिं सबबि अहिड़ा वाक़िआ रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। अलीशा केस में जवाबदारनि जे सहूलतकारनि खे बि फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। एसपी नेशनल हाईवे नसीराबाद अब्दुल अजीज़ सरफराजी क़ौमी शाहराह ते ओवरलोड गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई ॾंड ऐं वार्निंग ॾियण बाद आज़ाद। बिना हेलमेट वेंदड़ मोटरसाइकिल हलाईंदड़नि खे बि वार्निंग। संदसि चवण हो त क़ौमी शाहराह ते सफ़र खे महफ़ूज़ बणाइण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। बस वैगन रिक्शा ऐं माल गाॾियुनि ते वधीक वज़न खणंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सज़ा ॾिनी वेंदी। पटियारी में सिंध मेमण इतिहाद जे सरवाण ऐं पीटीआई अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण ऐं हाजी न्याज़ हुसैन मेमण पारां नातख़्वानी कराई वई जंहिंमें बुलबुल बलोचिस्तान सैयद सुल्तान शाह जी शिरकत। मिठड़ी आवाज़ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सना करे महफ़िल ते सहर तारी करे छॾियो।
कराची में सिंध एक्शन कमेटी के सॾ ते पीपल्स पार्टी की सहूलतकारी सामरेती सदारती ऑर्डिनेंस जरिए वफ़ाक पारां सिंध के बेटन की नीलामी खिलाफ गवर्नर हाउस आॾो लखें धरती धड़नि जो एहतजाज। सिंधियानी तहरीक अवामी तहरीक के हज़ारें कारकुननि की अवामी तहरीक के मरकजी सदर डॉक्टर रसूल बख्श खासखैली और सिंधियानी तहरीक की मरकजी सदर सुभानी डायरी की अगवानी में शिरकत। वफ़ाकी ऑर्डिनेंस के रद्द करण की घुर। ये हुई इन वक्त जो हेडलाइंस। वधिक खबरों नए अपडेट्स लाइ विजिट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक पे फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।